शाह लतीफ़ जे कलाम के मखसूस आलाप में गाईंदड़ अलन फ़कीर के विछड़े 18 साल गुज़री विया, पर संदसि ॻायल वायूं ऐं कलाम अॼु बि झर झंग में गूंजनि था। सुफ़ियाने रंग में रंगियल लोक फनकार हाणोके ज़िले जामशोरे जे ॻोठ आमरी में 1932 धारे धमाले फ़कीर जे घर में जनम वरितो। अलन फ़कीर शुरूआती दौर में रेलगाॾियुनि, बसनि, होटलनि ऐं महफ़िलुनि में मज़हिया टोटका ॿुधाइण ऐं माण्हुनि खे खिलाइण वारो कमु कंदो हो, जंहिं बाद लतीफ़ साईं सां तंबूरे जे तारनि ज़रिए नींहं जो नातो जोड़ियाई। हथ में लठ, मथे ते अजरक जो पटको, वॾा वार, ॻिचीअ में मणका, सच त संदसि सुञाणप हूंदा हुआ। हुन लतीफ़ सरकार जे सुर केॾारो ऐं सामूंडी सां गॾु ॿियनि सुरनि खे पंहिंजे आलाप में ॻाई मक़बूलियत माणी। सूफ़ी रागी सचल, अयाज़ ऐं ॿियनि शाइरनि जी शाइरी पुण सुरीले अंदाज़ में ॻाई, जॾहिं जीजी ज़रीना बलोच ऐं अलन फ़कीर शेख अयाज़ जी वाई टिड़ी पवंदा टारईं, जॾहिं ॻाढ़ा गुल अलो मियां ॻाईंदा हुआ त ॿुधंदड़ मदोश थी रक़्स करण ते मजबूर थी वेंदा हुआ। टिड़ी पवंदा टारईं, अलन फ़कीर के फ़न जी मञता एवज़ 1987 में शहबाज़ एवार्ड ऐं 1992 में शाह लतीफ़ एवार्ड पिणु ॾिनो वियो।